पतो वञे त ही MN MP जी छोकिरी आहे, उनजी न्याणी आहे। असांखे जल्दी जल्दी हिन जो रिजल्ट मिलणु खपे। ही क़ुर पढ़ण आयो हुते मुफ्ती अब्दुल बासित साहब जी मकतब में ही सिर्फ़ क़ुर पढ़ाए थो, इमाम आहे। हिन जो नतीजो जुलूरी जा अवाम ॿुधो, जुलूरी जा अवाम जुलूरी जे अवाम जी गैरत जे मथां सवाल आहे त जुलूरी जे अवाम हिन इमाम साहब के बदले में केतिरी इंसाफ़ में इंसाफ़ थो ॾे न ॾींदो त इंशाअल्लाह ताला दुनिया में भी रसवाई मिलंदी और आख़िरत में भी रसवाई मिलंदी। अल्लाह खां ही जेका हथ खणी फरियाद पियो खणे मौलाना साहब, ही फरियाद ॾिसो वरी वरी अल्लाह रब्बुल आलमीन जी न्याणी आहे न, उनखे ख़बर आहे। जल्दी न्याणी घर में न्याणियूं आहिनि उनखे ख़बर आहे त केतिरी वॾी तकलीफ़ आहे। ही तकलीफ़ जंहिंजे मथां अचे अल्लाह बचाए सभिनि खे। अल्लाह पाक सभिनी खे दुश्मननि खे बि हिन तकलीफ़ मां बचाए, काफ़रनि खे हिन तकलीफ़ मां बचाए। त ही तकलीफ़ जेका इंतहाई ख़तरनाक अमल आहे, ही ॾिसो जेको आहे उहो अगरि बर वक़्तु थिए कार्रवाई उन टाइम जेको आहे उहा